टाउन कमेटी कंडियारो जी लगे थो मालकी थी वई आहे। गुज़िरियल राति पियल ख़ौफ़नाक बरसात में एतिरी त बरसात तेज़ हुई जो हर तरफ़ पाणी हुयो। अहिड़ी सूरत हाल में वापडा अमलदारनि पंहिंजी पधिराई में चयो त ग्रिड स्टेशन जी केबल में पाणी भरिजी वियो आहे। हींअर लाइट अचण जो को बि इम्कान नाहे। अहिड़े ऐलान खां पोइ कंडियारो शहर जे बहादुर वाइस चेयरमैन यामीर ख़ान सतूं ऐं चूंडियल काउंसलर सलीम आगरो पंहिंजी टीम सां शहर में संदरा ॿधी ही मर्द मुजाहिद पंहिंजो सामान खणी शहर में निकिरी पिया। नामुमकिन खे मुमकिन बणाए तारीख़ रक़म करे छॾी। राति जे पेट में ग्रिड जे केबल मां पाणी कढाए शहरनि खे सुकून जी निंड सुम्हारे पाण वरी मुख़्तलिफ़ खूहनि ते पहुची शहर जो पाणी कढाइण में शुरू थी विया। नतीजे में सुबुह सवेर काफ़ी हंधनि तां पाणी निकिरी वियो। शहर जी आवाम जो चवणु आहे त असां कंडियारो वासी सलाम था पेश कयूं इन मर्द मुजाहिद याम मीर ख़ान सतो खे ऐं संदसि टीम खे। बिल्कुलु अवां असांजा हक़ीक़ी नुमाइंदा आहियो। कंडियारो शहर वासी अवां मां जेके उम्मीदूं रखनि पिया अवां उन्हनि जी उम्मीदुनि ते पूरा लथा आहियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।